सिंध में बरसात ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थियल मालवंदनि जी मदद लाइ लाइव स्टॉक खाते सिंध पारां ज़िले मटियारी जे हर नंढे वॾे शहर तोड़े ॻोठनि में रहंदड़ मालवंदनि खे संदनि घरनि वठाणनि ते मौजूदु चौपाए माल खे मुफ़्त ख़ुराक तक़सीम कयो वियो। उन सिलसिले में डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मटियारी डॉक्टर रियाज़ अहमद लगारी, लाइव स्टॉक इंचार्ज हाला डॉक्टर यूनिस छजड़ो, डॉक्टर आफ्ताब अंसारी, डॉक्टर उमेर अरबाब सब डिवीज़न हाला जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहंदड़ 300 खां वधीक मालवंदनि में संदनि जानवरनि जी चारे लाइ हज़ारे मण भुह ऐं भूसो मुफ़्त में तक़सीम कयो। उन मौक़े ते लाइव स्टॉक खाते मटियारी जे डीसी डॉक्टर रियाज़ लगारी ऐं इंचार्ज हाला डॉक्टर यूनिस छजड़ो मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पारां बरसात ऐं ॿोॾि जी तबाहकारियुनि बाद लाइव स्टॉक पारां ज़िले मटियारी जे मालवंद माण्हुनि जे जानवरनि जे लाइ उमाणियल लखें रुपयनि जी मालियत जो हज़ारे मण भूसो ऐं भुह मुफ़्त पूरे ज़िले जे मुतासिर मालवंदनि में तक़सीम कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।